5 जून जे ॾींहं खे बैनुल अक़वामी तौर ते हर साल माहौल जो आलमी ॾिहाड़ो करे मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾिहाड़ो गॾिजी मल्हाइण जो मक़सदु आहे त जीअं पूरी दुनिया वारनि खे माहौल जे मुतलिक़ मालूमात मिली सघे, कंहिं पंहिंजे माहौल जे थींदड़ तबाहकारी ते सोच वीचार लाइ यादगिरो अचे त कहिड़ी तरह पंहिंजे कयल कमनि कार्यनि जे करे ख़ूबसूरत माहौल तबाह थींदो पियो वञे ऐं हर तरफ़ गंदगी वधंदी पई वञे। घिटियूं, रस्ता ऐं मैदान गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। हर तरफ़ धप ई धप आहे। पाणी गंदो थींदो पियो वञे, जंहिंजे करे पेट जूं, जिगर जूं ऐं ॿियूं बीमारियूं रोज़ बरोज़ वधंदियूं पियूं वञनि। दज़ धुएं जे करे हवा ते गंदगी जा असरात वधनि पिया ऐं साह जूं बीमारियूं आम थी रहियूं आहिनि। इंसाननि में कननि जी घबराहट जो मर्ज़ वधंदो पियो वञे। इन लाइ जो इलेक्ट्रॉनिक जे सामान जो इस्तेमालु वधी वियो आहे ऐं वॾे आवाज़ खे पंहिंजे फैशन जो हिसो बणायो वियो आहे। माहौल जे ख़राब थियण जो हिकु वॾो सबबु इहो पिणु आहे त कुदरती नेमतुनि जो बेजा इस्तेमालु करे उन्हनि जो ज़ियान कयो पियो वञे। कॾहिं बि इन ॻाल्हि जो ध्यानु नथो रखियो वञे त हर शइ जी हिकु हदि मुक़ररु आहे, उन खां पोइ उहा ख़तमु थींदी। रोज़मर्रा जी ज़िंदगी में इन ॻाल्हि जो जाइज़ो वठिणो पवंदो त कहिड़े तरीक़े सां पंहिंजे शयुनि खे वरी संभाले सघिजे थो। मिसाल तौरु काठीअ जे इस्तेमाल जी ज़रूरत आहे ऐं रोज़ानो मणनि जे हिसाब सां काठी इस्तेमाल में आणिजे थी। उनखां सवाइ गुज़ारो मुश्किल आहे, पर इहो सोचियो वियो आहे त जेका काठी इस्तेमालु पई थिए अॻिते हली खुटी त न वेंदी, पोइ छा कबो? छा उन काठीअ खे खुटण खां बचाइण लाइ कुझु सोचियो वियो आहे? छा उन खोट खे पूरो करण लाइ जेतिरनि वणनि जी ज़रूरत आहे ओतिरा वण लॻाइजनि पिया? किथे गैर ज़रूरी वणनि जी वाढी त न पई थिए? पोखियल वणनि जी मुनासिब हिफ़ाज़त थिए पई, जीअं उहे वधी विझी वरी फ़ाइदेमंद बणिजी सघनि। कुदरत जे नेमतुनि में पाणी, हवा, बदिलजंदड़ मौसम, ॿेला, दरिया, नदियूं, जबल, ढंढूं, समुंड ऐं हीअ सभु पखी पखियण ऐं जीत जानवर शामिल आहिनि ऐं हर हिक जी पंहिंजी ज़रूरत ऐं अफ़ादियत आहे। माहौलियाती तहफ़ुज़ जो ॾियारो मल्हाइण जो मक़सदु आलूदगी जी वधंदड़ सतह ऐं माहौलियाती तब्दीलियुनि सबबि माहौल खे पेश ईंदड़ ख़तरनि बाबति शऊर उजागर करणु आहे। अक़वाम मुतहिदा पारां पहिरियों माहौलियात जो आलमी ॾिहाड़ो 1972 में मल्हायो वियो। उन जे हवाले सां मुस्बत माहौलियाती तब्दीली लाइ हिकु आलमी प्लेटफॉर्म ॾिनो वियो। पहिरें यौम आलमी माहौलियात जो मौज़ू ओनली वन अर्थ, सिर्फ़ु हिकु धरती हुयो। हिन साल 5 जून ते माहौलियात जे आलमी ॾींहं खे प्लास्टिक जी गदिलाइण खे शिकस्त जे उनवान तहत मल्हायो पियो वञे। अक़वाम मुतहिदा जी ख़्वाहिश आहे त हर क़ौम इहो वचन करे त शहरनि, सामूंडी किनारनि ऐं ॿेलनि खे आलूदा कंदड़ अमल खे तब्दील करे सघे। जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि सभ खां वधीक मुतासिर थींदड़ मुल्कनि मां हिकु आहे, जंहिंजो वॾो सबबु वणकारी में पुठिते हुअणु तोड़े माहौलियात जे तहफ़ुज़ बाबति घटि ॼाण हुअण बि आहे। फितरत असांजे माहौलियाती निज़ाम जो अहम जुज़ आहे, छाकाणि त असांजी मईशत जे समूरनि शोबनि खे आरास्ता करण लाइ बैनुल अक़वामी रफ़्तार में इज़ाफ़ो थी रहियो आहे। सिंध हुकूमत पारां माहौलियाती तहफ़ुज़ जे हवाले सां सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एक्ट 2014 जोड़ियो वियो आहे त जीअं माहौलियाती तहफ़ुज़ खे यकीनी बणाए सघिजे। सिंध हुकूमत पारां जोड़ियल तहफ़ुज़ माहौलियात जे कानून मुताबिक़ कार्रवाई लाइ सीपा जे रीजनल इंचार्ज खे पाबंद बणायो वियो आहे त उहे सिरनि जे भठनि, इस्पतालनि ऐं शहरनि में इस्तेमालु थींदड़ इंसानी सिहत लाइ नुक़सानकार ॿारनि इस्तेमालु कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि त जीअं हुकूमत पारां मंज़ूर कयल ॿारनि जे इस्तेमाल खे यकीनी बणाए सघिजे। छाकाणि त सिरनि जे भठनि में इस्तेमालु थींदड़ रबड़, थेलियूं ऐं गंद किचिरे मां निकिरंदड़ धुएं सबबि इंसानी सिहत ते काफ़ी ख़राब असर पवनि था ऐं केतिरियूं ई बीमारियूं जनम वठनि थियूं। जेकॾहिं दुनिया, मुल्क ऐं सूबे खे आलूदगी खां पाक साफ़ करणो आहे त मुल्क में वणकारी मुहिम शुरू करण समेत उन्हनि वणनि जी सार संभाल करणी पवंदी, छाकाणि त वण कुदरत जी सभ खां वधीक ख़ूबसूरत नेमतुनि मां हिकु आहिनि ऐं वण इंसाननि समेत साह वारनि लाइ ऑक्सीजन जो ज़रियो हुअण सां गॾु आलूदगी खे ख़तमु करण जो ज़रियो आहिनि। जॾहिं त आलूदगी खे घटि करण लाइ हेठिहीं सतह जे माण्हुनि ताईं आगाही शुरू कई वञे त जीअं माण्हू इन मसइले खे संजीदगी सां सम्झी सघनि ऐं माहौलियाती आलूदगी खे घटि करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। इदारा तहफ़ुज़ माहौलियात खे घुरिजे त जिन फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि मां निकिरंदड़ ज़हरीले धुएं मां नदियूं, शाख़ूं, तलाउ ऐं दरिया आलूदा थी रहिया आहिनि, जंहिंजे करे पीअण जे पाणी जी पिणु खोट थी रही आहे ऐं जेके फैक्ट्रियूं ऐं कारखाना ज़हरीले मवाद जो ट्रीटमेंट नथा कनि त उन्हनि ते न सिर्फ़ु ॾंड आइद कयो वञे, पर जेकॾहिं हू अहिड़नि गैर क़ानूनी हरकतुनि खां न मुड़नि त संदनि कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि खे बंदि करायो वञे। इन मक़सदनि लाइ हंगामी बुनियादनि ते कमु शुरू कयो वञे। उनखां अलावा कारखाननि, इस्पतालनि ऐं शहरनि में किचिरो ठिकाणे लॻाइण लाइ मुस्तक़िल हल तलाश कंदे मुल्क मां आलूदगी खे जल्द खां जल्द हटाइणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं आलूदगी ख़तमु न थी सघी त आलूदगी असां ऐं असांजे ईंदड़ नसलुनि खे ख़तमु करे छॾींदी।